जे सिलसिले द फेमस फोक सिंगर्स ऑफ सिंध जे हिन 8 प्रोग्राम में असां गॾु आहियूं। अचो उहो प्रोग्राम सिंध जी जग मशहूर गायका फोक सिंगर सूफी फनकारा माई भागी जे बारे में आहे। माई भागी जो असुल नालो भाग भरियो संदसि वास्तो थरे जे मशहूर रेगिस्तान सां हो, पर उनजो आवाज़ दुनिया जे कुंड कुर्छ ताईं पहुतो। उमेदवार ही प्रोग्राम हमारे पसंद ईंदो। महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब कयो, प्रोग्राम ॾिसो, वॉच कयो, पसंदि कयो, बेल आइकन दबायो। सिंधी मूसीक़ी सिंधु दरिया जा या अणखुट आहे। हिन दरिया मां असांखे अणमुल मोती मिलनि था। उन्हनि क़ीमती मोतियुनि मां माई भागी बि हिकु क़ीमती मोती हुई। माई भागी सहरा थर में भाग भरी जे नाले सां पैदा थी। हिन जो वास्तो मूसीक़ी वारे घराणे में सां हो। हिन जो वालिद ऐं वालिदा ॿई मूसीक़ी सां वाबस्ता हुआ। हिन ख़ानदान ते भिटाई सरकार जो तमामु वॾो असरु हो ऐं हुन ते सां वॾी अक़ीदत रखंदा हुआ। माई भागी जो असुल नालो भाग भरी हो। संदसि पीउ जो नालो वाहियूं फ़कीर, कास्ट बरवाल। संदसि पैदाइश 1920 में मिठी जे भरिसां हिकु ॻोठ में थी। 1936 में 16 साल जी उमिरि में हुनजी शादी हिकु ॿिए ॻाइणे होती फ़कीर सां थी। हूअ 1968 खां 1986 ताईं मूसीक़ी सां वाबस्ता रही। उहा 1986 में डीपलो में वफ़ात करे वई। संदसि मुख्य जेको मूसीक़ी जो जेको मैदान हो सो हो फोक लोक मूसीक़ी। हिन खे सदाती अवार्ड मिलियो, लतीफ़ अवार्ड मिलियो, सचल अवार्ड मिलियो। माई भागी जो मुड़ुसु होती फ़कीर पिणु राॻी हो। 1988 में जीजी आबदा परवीन जे मुड़ुसु रेडियो प्रोड्यूसर शेख गुलाम सेन खेसि रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते आंदो। हिन जो पहिरियों गानो हो खड़ी नीम के नीचे गाने खेसि ॾेहां ॾे मशहूरु करे छॾियो। हिन गाने बाद माई भागी कॾहिं बि पुठिते मुड़ी न थियो। हूअ हाणे नाले वारी गायका बणिजी चुकी हुई। भेनर मुंहिंजा हुजनि हयात सागन
भाई भागी मुख़्तलिफ़ मुल्कनि जा दौरा कया, जिन में मुतहदा अरब इमारात, अमेरिका, बरतानिया, इंडिया ऐं ॿिया मुल्क शामिल हुआ। खेसि 1981 में सदारती अवार्ड सां नवाज़ियो वियो। उन सां गॾोगॾु हिन लतीफ़ अवार्ड ऐं सचल अवार्ड पिणु हासिलु कया। हूअ 1986 ईस्वी में वफ़ात करे वई। Thank you.